साईं हाणे लेटेस्ट अपडेट्स ये आहिनि जेके कि सऊदी अरब जी बेसिस ते भी अलार्म वॻो आहे, इराक में भी, बहरेन में भी, कुवैत में भी, तो ऑलमोस्ट मिडल ईस्ट में जेतिरियूं भी अमेरिकन बेसिस आहिनि उते अलार्म वॻा आहिनि जंग वारा, ऐं सभु उते एमरजेंसी प्रोटोकॉल्स फॉलो थिया आहिनि। यानी जवाब त ईरान वॾो ॾिनो आहे। ऐं हाणे ऑफकोर्स अमेरिका भी पंहिंजी तव्हांजी ॻाल्हि के मुताबिक़ इज़त बचाइण लाइ को न को सेल्फ एस्टीम लाइ रिस्पॉन्ड कंदो। ऐं असांखे ख़बर आहे कि सर प्यूटिन अॼु मुलाक़ात थी इराक़ची सां। चाइना इज़ अगेन अनदर पावर, नॉर्थ कोरिया इज़ अगेन अनदर पावर, जेके हाणे लॻे ईअं थो कि अगरि हाणे अमेरिका वधीक जंग जारी रखी त इहे वॾी पावर्स भी विच में अची सघनि था। सर डू यू एग्री? वॾी पावर ईंदा, पर जेको माण्हू जो शक शुबो थींदो आहे त वर्ल्ड वॉर जा चांसिस तमामु घटि आहिनि। उन जो सबबु इहो आहे त इहे सभु जेके मुल्क आहिनि इन्हनि खे ख़बर आहे कोई को अधु चरियो हूंदो इन्हनि मां, पर सभु चरिया न आहिनि। त उन में मुंहिंजो इशारो ज़ाहिर आहे, तव्हांखे ख़बर आहे त कहिड़े साइड ते हूंदो। ऐं प्यूटिन छो जे करे यूक्रेन जो धक खाधल आहे। सर अमेरिका यूक्रेन खे कंटिन्यूसली सपोर्ट कयो हिन वॉर में अगेंस्ट रशिया, त रशिया जी भी ख़्वाहिश हूंदी कि अमेरिका जे अगेंस्ट भी हो ईरान खे सपोर्ट करे। आई थिंक लाइन फ्रीज थी वई आहे जमील अहमद खान साहब जी। यकीनन जमील साहब सां इहो भी सवाल पुछणो ऐं ॿिया जेके सवाल आहिनि उहे भी असां जमील साहब सां हली पुछंदासीं, लाइन जेसिताईं बहाल थिए। मां तव्हांखे ॿुधाइण चाहींदुमि ईरान हिकिड़ो ॿियो ऐलान भी कयल आहे। इहो जमील साहब यू आर बैक। माय क्वेश्चन वाज कि रशिया एंड चाइना सर। Russia and China, they are quite, matured countries, and their leadership is quite mature. Unlike some other countries, some big countries where the leadership, they are quite impulsive. But in Russia and China, they are quite mature leadership and they are stable leadership. They'll take their decision very measured. ॻाल्हि कई त छा वधंदी ॻाल्हि थर्ड वर्ल्ड वॉर ते न पहुचंदी इहा ॻाल्हि कन्वेंशनल वॉर ते ई रहंदी। छो जो थर्ड वर्ल्ड वॉर इहे जेके सियाणा मुल्क आहिनि, जेके सियाणा लीडर्स आहिनि, जेके स्टेबल लीडर्स आहिनि, जेके मेच्योर लीडर्स आहिनि, चाइना रशिया जी ॻाल्हि थो कयां पियो, दे नो दैट इट्स द वेपन ऑफ म्यूचुअल डिस्ट्रक्शन। दुनिया का रहंदी न, दुनिया तबाह थी वेंदी, पूरी दुनिया तबाह थींदी, कोई हिकिड़ो मुल्क त न तबाह थींदो न। उन में तव्हांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त किथे बि न्यूक्लियर जो को बॉम्ब हलियो जे दुनिया में किथे बि कंहिं बि ॿिनि मुल्कनि जे दरमियान, त उन में जीअं हाणे इशारो ॾिनो जतोई साहब त इन में जे रशिया ऐं चाइना विच में रहनि था पिया, त माण्हुनि जो गुमान इहो आहे त शायदि वर्ल्ड वॉर 3 इहे जे मेच्योर मुल्क जेके आहिनि उहे न थियण ॾींदा। ऐं उन जो सबबु इहो आहे त इहो सॼी दुनिया हिन में फना थी पवंदी। त अलाए न्यूक्लियर किथे बि को धमाको थियो त उन में दुनिया में मौसम तब्दील थी पवंदी, जेके फसलूं ख़तमु थी पवंदियूं, पाणी कंटेमिनेशन माना ज़हरीलो थी पवंदो, माण्हू मरी वेंदा, जानवर अंधा थी पवंदा। इहे सभु साइंटिफिक मॉडलिंग इन जी थियल आहे। दुनिया खे ख़बर आहे छा थींदो, इन करे उन जो अञा इम्कान न आहिनि। पाकिस्तान जहिड़ा मुल्क जेके आहिनि